सुजावल करियो गंवर शहर जे रवासी जोड़ी ठट्टे जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। पसंदि जे परिणाणे तां माइट वेरी बणिजी विया आहिनि। नोटिस वठी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। करियो गंवर शहर जा रवासी नारी रोज़ीना कुंभार ऐं नौजवान अली असगर ख़ासकेली ठट्टो जी अदालत में पहुची पसंदि जो परणो करे छॾियो। नारी रोज़ीना सुजावल में साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां अली असगर ख़ासकेली सां पंहिंजे वकील मार्फत शरीयत मुहम्मदी मुताबिक़ निकाह कयो आहे। असां वटि अहिड़ो निकाह नामो मौजूदु आहे। मूंखे कंहिं बि अगवा न कयो आहे। असांजी पसंदि जी शादी बैदि माइटनि मां मूंखे मुंहिंजे मुड़ुसु अली असगर ख़ासकेली खे जान जो ख़तरो आहे। माइट वेरी बणिजी विया आहिनि। असां दरबदर वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। जोड़ी IG सिंध DIG हैदराबाद SP बदीन ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।